तलहार में प्राइवेट ट्रांसपोर्ट यूनियन टैक्सी ड्राइवर तलहार 2023 जूं चूंडूं थी गुज़रियूं। AFU न्यूज़ जे रिपोर्टर मोहम्मद हनीफ मलाह जी रिपोर्ट मूजिब तलहार में प्राइवेट ट्रांसपोर्ट यूनियन टैक्सी ड्राइवर तलहार 2023 जूं चूंडूं थी गुज़रियूं, जंहिंमें सदर उस्ताद अज़ीज़ लेगारी, नायब सदर उस्ताद बच्चू गोपांग, जनरल सेक्रेटरी उस्ताद नबू जतोई, जॉइंट सेक्रेटरी उस्ताद सिद्दीक सुमरो, प्रेस सेक्रेटरी मोहम्मद हनीफ मलाह ऐं उस्ताद गफ़ार बाडी मेंबर चूंडिया विया। उन मौके ते टैक्सी ड्राइवर प्राइवेट ट्रांसपोर्ट यूनियन तलहार 2023 जे सदर उस्ताद अज़ीज़ लेगारी ऐं ॿियनि उहिदेदारनि जो चवणु हो त असां टैक्सी ड्राइवरनि सां रोज़ानो अनेक मसइला दरपेश अचनि था। असां टैक्सी ड्राइवरनि जी ज़िंदगी 24 कलाक ख़तरे में हूंदी आहे। मुसाफ़िरनि खे खणी वञण दौरान रस्ते में असांखे काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पइजे थो। किथे रस्ते में पुलिस असांखे बिना जवाज़ तंग कंदी आहे त कॾहिं वरी के अहिड़ा बि अणॼातल मुसाफ़िर मिली वेंदा आहिनि जेके टैक्सी ड्राइवरनि खे यरगमाल बणाए गाॾी फुर करे फरार थी वेंदा आहिनि ऐं गाॾी मालिकान उहो इल्ज़ाम असां मथां लॻाए असांखे उन ॾोह में मुलविज़ करे छॾींदा आहिनि, जॾहिं त असां अहिड़े वाक़े खां बिल्कुलु बेख़बर हूंदा आहियूं। हिन यूनियन ठाहिण जो मक़सदु उहो आहे त असां पंहिंजे टैक्सी ड्राइवरनि जे हक़नि जी तर्जुमानी कयूं ऐं उन्हनि जे हक़नि जे लाइ जदोजहद करियूं ऐं पाण में ॿधी रखूं।